बेदर्दी सां क़त्ल थी वियो आहे। अरे उसबा भॻोत ने चिचला मारियो अथनि। के इंसाफ़ खपे। मुंहिंजो मुड़ुसु मज़ूरी कंदो हुयो, होटल जो कमु कंदो हुयो। मूंखे नंढड़ा बच्चा ऐं मासूम आहिनि। केरु आहे मुंहिंजो? मूंखे इंसाफ़ खपे। मूंखे नंढड़ा बच्चा आहिनि। मूंखे मुंहिंजे पुलिस वारनि एतिरी थाणे वारनि मुंहिंजे मुड़ुस सां ज़ुल्म कयो आहे। सॼियूं हे आङुरियूं भञी सॼियूं सिधियूं न थियूं, हे गोॾा सिधा न थिया, सॼा हे ॿिकिड़ियल वीचारा असां रखी आयासीं। बा असांखे इंसाफ़ खपे। 2-3 ॾींहंनि खां गुम हुयो मुंहिंजो घर वारो, ज़ाहिर ई न हुयो। असां ॻोल्हे बीठासीं, लधो ई न। मथां कढी वेंदा बेदोई खणी वञी पुलिस हेदरी थाणे जे SHO मां अपील थो कयां त SHO हेदरी थाणे जे गुलज़ार ॿोड़े मुंहिंजे पुट खे 3 ॾींहं अॻु में कंहिंजी चुर्च ते खणी वञी 3 ॾींहं अॻु में वञी 3 ॾींहं खां पोइ वञी क़त्ल कयो वियो आहे। SHO हेदरी थाणे गुलज़ार ॿोड़े। ऐं मां बिलाल खे अपील थो कयां त मूंखे इंसाफ़ खपे।